खैरपुर नाथन शाह में धरती धणी तहरीक जे सरवान कादिर चांडियो जी अगवाणी सिविल अस्पताल के एन शाह में डॉक्टरनि दवाउनि ऐं ॿियनि सहूलियतुनि जे हथरादू खोड़ ख़िलाफ़ एहतजाज कयो वियो। कादिर चांडियो मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त के एन शाह अस्पताल में डॉक्टरनि ऐं दवाउनि जे हथरादू खोड़ ख़त्म कई वञे ऐं अस्पताल में आवाम खे रिलीफ ॾिनो वञे। कादिर चांडियो वधीक चयो त खैरपुर नाथन शाह म्यूनिसिपल कमेटीअ जे करोड़े रुपया बजट हुजण बावजूद शहर तबाही के किनारे ते पहुची वियो आहे। CMO आवामी नुमाइंदगी करण बजाय चूंडियल नुमाइंदनि खे ख़ुशि करण में पूरो आहे। कादिर चांडियो जो वधीक चवणु हुयो त खैरपुर नाथन शाह जा शहरी हाणे सुजाग थी विया आहिनि। खैरपुर नाथन शाह इंतज़ामिया पंहिंजो क़िबलो दुरुस्त करे ॿी सूरत में कंहिं बि अणवणंदड़ सूरत हाल जी ज़िम्मेदारी संदसि मथां हूंदी। खैरपुर नाथन शाह रिपोर्टर शकील चांडियो, अमल न्यूज़।